अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ सच न्यूज़। नाज़रीन असां ख़बर शामिल कंदा मेहड़ खां, जिथे मेहड़ में मुख़्तार ऑर्गेनाइज़ेशन तहलका मेहड़ पारां दरगाह सैयद बचल शाह मस्त खां नेशनल प्रेस क्लब मेहड़ ताईं सैयद शेर मोहम्मद शाह लकियारी, ज़वार बरकत अली जाफ़री, ज़वार इम्तियाज़ अली, सद्दाम हुसैन बलोड़ो ऐं साजिद अली करबलाई, सैयद ज़ैनुल आबिदीन, मोहम्मद सलीम चांडियो, माजिद अली एरी, राजा मुर्तज़ा, सैयद मुज़म्मिल शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में परमुन रैली कढी वई। हुननि नेशनल प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दख़्तर रसूल सलाम जे शान में गुस्ताखी कंदड़ मुल्लो ऐं मुल्ला अशरफ आसिफ जलाली ते तौहीन रिसालत ऐं तौहीन अहल जो केस दाख़िल करे सरियाम फांसी ॾिनी वञे ऐं जन्नतुल बक़ी में मुस्मार कयल पाक बीबी साइण बीबी फातिमा ज़हरा ऐं ॿियनि पाक हस्तनि जी मज़ारात तमीर करे मोमिननि माओ ऐं बेचैनी ख़त्म कई वञे। हुननि वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं बैनुल अक़वामी तंज़ीमुनि खां परज़ोर मुतालबो कयो आहे त दख़्तर रसूल सलाम जे शान में गुस्ताखी करे मुस्लिम उम्मा जी दिल आज़ारी कई आहे, उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे फराज़ अहमद लाकीर, हक़ सच न्यूज़ मेहड़।